आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, मदेजी मावा सां ख़बर शामिल कंदा हलूं त मदेजी वेझो मिर्ज़ापुर में सीनियर सहाफ़ी साहिल जोगी जे घर मथां पुलिस जी बिला जवाब चढ़ाई थी आहे। सच्चाई न्यूज़ जे चीफ एग्ज़ीक्यूटिव ऐं सीनियर सहाफ़ी कमांडो पंवर जी सहाफ़ी साहिल जोगी ऐं ज़ुल्फ़कार जोगीअ सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी। ॻाल्हि ॿोल जे दौरान साण सां हमदर्दी जो इज़हार ऐं हर क़िस्म जी मुकमल हिमायत ऐं मुकमल मदद जी यकीन दहानी पिणु कराई ऐं पुलिस गर्दीअ जे सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कई। कमांडो पंवर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु शरपसंद अनासरनि जे चुर्च ते ऐं गुंडागर्दी कंदड़नि जी वंगार वांदे पुलिस पारां ग़रीब ऐं मज़लूम माण्हुनि जो आवाज़ु उथारींदड़ सहाफ़ियुनि मथां कयल वार इंतिहाई मुज़म्मत जोॻो अमल आहे ऐं अहिड़ी ग़लीज़ हरकतुनि सां आज़ादु सहाफ़त खे दॿाए नथो सघिजे। नाज़रीन, वाक़िए बाबति ॿुधायो पियो वञे त सखर वेझो आबाद थाणे ते मेमण बिरादरीअ जे माण्हूअ जे कंहिं माण्हूअ पारां 5 सालनि जी मासूम नीगीअ सां जिनसी ॾाढाई जी FIR कटियल आहे, जंहिं हवाले सां आबाद थाणे जी पुलिस गाइजा थाणे जी पुलिस साण करे केस में घुर्बल जवाबदार रायब जोगी जी गिरफ़्तारी लाइ छापो हयो आहे। पर सहाफ़ी साहिल जोगी सच्चाई न्यूज़ खे ॿुधायो त मज़कूरा माण्हुनि सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे, न ई उनजो को हिते घरु आहे। हिन चयो त कुझु दोस्तीअ जे लिबास में पंहिंजनि जी शरपसंदी ऐं सखर जे पॉलिटिकल पर्सन जे चुर्च ते उहा कार्रवाई थियण जा पूरा अंदेशा आहिनि। हिन चयो त को कुझु बि करे पर आज़ादु सहाफ़त जी रस्ता रोक नथो करे सघे। हिन चयो त बग़ैर कंहिं मफ़ादनि ऐं सियासी मतभेद जे निज अवामी मसइलनि ते ई सहाफ़त कंदो रहंदुसि। साहिल जोगी चयो मतिलबु साहिल जोगी मां आहियां सखर वारो सामान अचण सां मूंखे असांखे मानी खाईंदे के चंबा हणी गिरेबान खां गेले हेठि ताईं मुंहिंजी मोबाइल बि मुंहिंजे हथ में हुई भरता पई मानी खां उहा असांखे उन खां मोबाइल बि खसे असांखे जो जड़े ते चंबा ढक सभु औरतूं आयूं कुरान पाक। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।